असां में वॾी बीमारी पइजी आहे नियाणियुनि विहारण जी। हेड़ो बेहयाई जो ज़मानो, टच मोबाइल जो ज़मानो, बेपर्दगी जो ज़मानो, विहारियूं वेठा नियाणियूं। हे भी मुझे लायक नहीं, हे भी मुझे लायक नहीं, हे भी मुझे लायक नहीं। खुदा या बानो सुभारियो बान ओ यारो नियाणियुनि जूं बददुआऊं न खणो, तबाह थींदव, बर्बाद थींदव, रुसवाए ख्वार थींदव। ज़हर अलफसाद फिल बर्रि वल बहर बिमा कसबत अय्यदिल्लाह। अञा वॾे आवाज़ सां तुझे लाइ मलाइक अचे काथो? हे भी मुझे लायक नहीं, हे भी मुझे लायक नहीं, विहारियूं वेठा। अल्लाह जी ज़ात जो कसम, नियाणियूं वेचारियूं वही वही तंग थी थियनि, कंहिंसां ॻाल्हाइनि, कंहिंसां कचहरियूं करनि, कंहिंसां खिलनि। ज़ालिम तूं दॿी करण जे लाइ तयार आहीं, नियाणी वेचारे खे घोट ॾियण लाइ तूं तयार नाहीं। मांखे हाणे दोस्त ॿुधाए पोइ रात मां थाणे बुला खान जलसे ते पियो वञा, रस्ते में देवर ॿुधाए पियो चई साईं मां नात खान सां गॾु रस्ते सां वञूं पिया, रात जा 2-2:30 थियनि पिया। हिकिड़ी नौजवान छोकिरी रस्ते सां आधी रात जो वञे पई। हुन नात खान जो बिहार गाॾी जे पियो मूंखे पहिरियों दफ़ो थिए पियो, पोइ ॾिठो जाई बि हेठिरी माई आहे, नौजवान छोकिरी, हाँ हाथ में थैली अथसि 2 जोड़ा। उहो नात खान खे निकितो गाॾीअ मां, छोकिरीअ खे चई केरु आहे, काॾे थी वञी? छोकिरीअ जा चइनि लफ़्ज़ इहे हा त मूंखे तव्हां खणी हलो गाॾीअ में, मूंखे विहारियो, मूंसां शादी कयो, मां ज़िंदगीअ मां बेज़ार थी वई आहियां। अब मां मूंखे पढ़ाइण लाइ तयार न आहिनि, मां वही वही तंग थी आहियां, रात जो निकिती आहियां। हाणे जेको बि मूंसां शादी करे मूंखे वठी हले, मां बसि अबे मां जे घर रहण लाइ तयार न आहियां। हे क़ुरान मजीद जी महफ़िल आहे, कूड़े ते अल्लाह जे लाइ चई साईं उन नात खान अचेसि त तूं आहीं केरु? छोकिरी छोकिरी नालो न पई ॿुधाए, पंहिंजे पीउ जो नालो न पई ॿुधाए। पोइ आख़िर हणंदे हणंदे 4 बजा थी विया। पोइ आख़िर हुनजे नातो खान भउ ॾिनसि त भला मां पुलिस खे थो घुरायां। पोइ छोकिरी भउ में नालो ॿुधायो पंहिंजे पीउ जो ज़ात बि ॿुधाए। उन नात खान खां रड़ियूं निकिरी वियूं। उहा जेका न्याणी हुई छोकिरी, उहा उन नात खान जे पग मट यार हुई, उन बाबे जे पग मट यार हुयो। ऐं यकदम उन जे अखियुनि मां पाणी वही आयो। छोकिरीअ खे गाॾीअ में विहारे ऐं उते उन दोस्त वटि पहुतो त यार हीअ तुंहिंजी न्याणी। हो बि रोई वेठो ऐं एॾो सदमो थियसि, पेशेमान थियो। 3 ॾींहंनि में खणी न्याणी त परणाए, पर वीचारो 8 ॾियारे अटैक पइजी वियसि, दुनिया जो जान छॾियो हली वियो। तव्हां पाण खे तबाह कयो, पंहिंजे न्याणियुनि खे पाण था बेज़ार कयो। ओ मुझा अज़ीज़ो, मुझा दोस्त, बाबा साईं फरमायो मां वाइज़ बुकिया हिकिड़ी जाइ वाइज़ कंदे कंदे वाइज़ जे दौरान हिकिड़ी चिठी आई। नंढड़ो ॿार चिठी खणी आयो। बाबा मरहूम फरमायो मां ईअं खोले चिठी पढ़ियमि त हुन में लिखियो पियो, बाबा अब्दुल रज़ाक मिखां साहब, मां हिन ॻोठ जी कई न्याणी तव्हांखे खत लिखी मोकिलियां थी। हे जेके तुंहिंजा वाइज़ था ॿुधनि, हे जेके तुंहिंजियूं तक़रीरां था ॿुधनि, सुभान अल्लाह अदा कर। इन्हनि जो हाल इहो आहे जो असांजी शादियुनि कराइण लाइ तयार न आहिनि। अच्छा मता असांजा थिया न्याणियुनि जा, हे वास्ते हिन असांखे मुड़ुस ॾियण लाइ तयार न आहिनि।
बाबा साईं फरमायो हिकड़ो अखर पानी जे करे झूम चलो हेठों नेणी लॻियो बाबा अब्दुल रज़ाक मेखा साहब हे जेको अखर झूम चला पानी ते इहो मुंहिंजे अखियुनि जो पानी आहे ओ बाबा अब्दुल रज़ाक तव्हां असांजो दर्द सम्झींदा लॻो तंहिंजे करे महिरबानी फरमाए हिननि खे नेणी उठाइण जे मौज़ूअ ते वाइल कयो त मन हया अचे जो असांखे मुड़ुस ॾियनि असां कंहिंसां खिलूं कंहिंसां कचहरी कयूं कंहिंसां बेचारियूं हया में चुप कई वेठियूं हे वरी जदों मुंहिंजी नेणी अञा नंढी आहे अञा पितकिड़ी आहे अञा खीरी आहे वेहारियूं वेठो आहे वेहारियूं ज़ालमो अल्लाह जी कोर्टुनि में नियाणियुनि विहारण वारो टंगिया पिया नियाणियूं विहारियूं ओ अम्मा फातिमा जने जवान दिया नबी साईं खे ख़बर पई आहे साईं ने यकदम हज़रत अली के घुरायो अली मुंहिंजी नियाणी फातिमा जवान थी वई आहे मां तोखे ॾियण थो चाहियां तुंहिंजी शार आया हज़रत अली फरमायो साईं मां त अल्लाह खां दुआऊं घुरंदुमि तो मुझे अल्लाह या आखिरी न्याणी मोहम्मद करीम जी मुख्य नसीब फरमाए जा रब दुआ कबूल किया मेहरबानी थी अल्लाह जी सही मां के द कबूल आता जी न्याणी वही सही घलाया मां फातिमा के फरमायो फातिमा तू जवान थी चुकी है तू बालिग थी चुकी है तुझी शादी मालियन मुर्तजा से कराए ले तुझो शा ख्याल है शार आया मां फातिमा जे अखियुनि में पानी वही आयो नबी साईं के फरमाए दियो बाबा मांजी तो दिल चवे थी तो मां शादी न कयां मां तव्हांजी खिदमत में गुज़ारियां मां तव्हांजे कुर्ब ऐं प्यार में गुज़ारियां ओ यारो चांदो साहब हुजूर जड़ी हस्ती भी रोई वेठी साईं जे अखियुनि मुबारक में भी पानी वही आयो अम्मा फातिमा के नलत कभी नहीं फरमाया अंत गुज़ार मिनी तुम्हें मगे फातिमा वडी प्यारी आ तुम मुझे जिस्म जो टुकड़ो आ तुम मुझी जान आ पर न्याणी बिहार भी ना ओ मुझी न्याणी तू जवान थी चुकी आ तुझी शादी हाँ हाँ मां कराण चाहियां तो बस तो हो राय पुछण आयो आहियां अली तोखे जेकॾहिं आहे रज़ा में त ठीक जे ना त पोइ तूं आ ॻाल्हि कर अम्मा फातिमा ख़ामोश थी वई अखियुनि में पाणी वहे थो नबी साईं सम्झी विया त बस चुप थी वई त बन रज़ाया ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो इन हाल में भी नबी साईं देर न कई अखियुनि में पाणी हुजूर खां वहे थो न्याणी अखियुनि में पाणी वहाए थी इन टेम ते भी नबी साईं यकदम निकाह कराए हज़रत अली खे पंहिंजी न्याणी फातिमा ज़हरा राणी बणाए हाँ नबी साईं अखियुनि में गोरागी खिली मुस्कुराए फरमाइनि था वाह मुंहिंजा अल्लाह तुंहिंजी महिरबानी थी जो मां मोहम्मद करीम जे नबुवत वारे जिस्म मुबारक तूं इहो न्याणी जो आखिरी बार भी लाइण फरमायो मुंहिंजा अल्लाह हर मुंहिंजे उम्मतीअ खे इहा सोच ऐं फिक्र नसीब फरमाए जाए जो वक़्त ते पंहिंजे न्याणियुनि जा ॿार लाहींदा वञनि त क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम पंहिंजे उम्मत जी घणाईअ जे करे पाण सां गॾु पंहिंजनि आशिक़नि खे जन्नत में वठी हलां खुदा जा बानो नबी साईं जन रोवन था अम्मा फातिमा रोए थी तॾहिं भी नबी साईं निकाह कराए ॿार लाहिनि तव्हांजो भला न्याणियुनि सां नबी साईं खां वधीक प्यारा छा मां कसम खणी थो चवां अल्लाह जी ज़ात जो हे कुरान मजीद मुंहिंजे हथनि में आहे जेकॾहिं अम्मा फातिमा खे नबी साईं शादी न करायां त सॼी ज़िंदगी अम्मा फातिमा खे शादीअ जो ख्याल ई न थिया तॾहिं नबी साईं उनजो भी जल्दी निकाह था कराइनि खबर पई आहे नबी साईं बालिग थिया यकदम निकाह था कराइनि हे विहारियूं वेठो अञा मेरी नंढी है अञा मेरी पितकिड़ी है अञा मेरी खीरी है भला तुम्हारी वॾी थींदी कॾहिं मर्द अञा कुझु सिधा आहिनि मायुनि में घणो फाल्ट आहे हा मायूं अहिड़ियूं निभागियूं आहिनि हे चवंदो सदोरी फलाणो आयो आहे रिश्तो वठण न्याणीअ जे लाइ
ॾियूं से न की इन जो न कुट गोआ वरी चवंदो फिराणी फिराणो आयो भला चए थो त छोकिरी ॾियो हथ भला हिनखे ॾियूं चई इहो मिठल जो पुट चई हा इहो चई हिन जा त कन फाड़ा आहिनि भला सदोरी हे आयो आहे चाचो चिभड़ इहो चवे थो भला मूंखे ॾियो छोकिरी पंहिंजे पुट जे लाइ इहो ॾाढो डिघो छोरो आहे भला हो आयो आहे चाचो पीरल इन जो छोकिरो चई वरी ढेंढड़ो आहे छोरो भला हो चई कारो आहे भला हो चई कावड़ी ला भला तुंहिंजी छोकिरी जे लाइ मलाइको अचे काथूं फाल तकड़ियूं हेॾान वरी चवंदा हे बि असांजे लाइक़ न आहे हे बि न आहे हे बि न आहे मां तव्हां मुशाहिदो कयां मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जो को मटो छा वॾा वासा सारी कायनात में वॾे शान ऐं मान वारो आहे त मुंहिंजो प्यारो नबी मोहम्मद करीम जंहिंजे लाइ रब फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक ओ मुंहिंजा अज़ीज़ो जंहिंजे लाइ रब फरमायो अल्लज़ी अरसलहू बिल्हक़ बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्नी व सिराजम मुनीरा हुजूर भी न्याणी उथारियो हे मोतवर वेरा मुझे मट न है कोई मुझे मट ही ना कोई मुझे मट ही ना दांगी घुमाई मुंह ते खुदा जी ज़ात जो कसम आहे ये माण्हू टंगिया पिया हूंदा अल्लाह जी कोर्ट में जेके न्याणियूं विहारियूं वेठा आहिनि न्याणियुनि खे नथा मुड़स बेई ज़मीन कुतलत ये क़यामत जे ॾियारे वालिदैन अल्लाह जी कोर्ट में ऊंधा हूंदा नबी सही फरमायो अल्लाह बेशुमार मुंहिंजी उम्मत जो क़त्ल इन्हनि जे गीचे में वेंदो ऐं फरमाईंदुमि त तव्हांजा सॼी उमिरि जा हज उमरा नेकियूं तबाह ऐं बर्बाद थो कयां तव्हां न्याणियूं विहारिया आहियो जे न्याणियूं उथारियो हा इन हिकिड़ी तव्हांजी न्याणीअ मां इन तव्हांजी ॿिनि न्याणियुनि मां इन तव्हांजी टिनि न्याणियुनि मां अल्लाह अलाए केतिरी हुजूर जी उम्मत अरब खरब वधाया हा ए शादी करण हा इन्हनि में ॿार थियनि वरी उहे जवान थियनि वरी उहे शादियूं कनि वरी उन्हनि में ॿार थियनि वरी उहे जवान थियनि वरी उन्हनि जूं शादियूं थियनि वरी उहे ॿार ॼाणा अलाए केतिरी अरब खरब उम्मत मां मोहम्मद करीम जी अल्लाह वधाया नबी ने फरमायो अल्लाह क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम जी उम्मत अरब खरब जो क़त्ल जो केस इन्हनि वालिदैन जी गीचन में विझी जिन न्याणियूं विहारियूं हिकु विहारी ॿ विहारियूं टे विहारियूं अल्लाह क़यामत जे ॾियारे सॼी ज़िंदगी जूं नेकियूं तबाह बर्बाद करे इन दौर में जन्म जी बाहि जो बल बढ़ाए छॾींदो खुदा जा बानो अॼु इरादो कयो जो इंशाअल्लाह न्याणियूं उथारींदा हथ मथे खणी जो अञा नियत में बंधण अथव सभु हथ मथे खणी जो इंशाअल्लाह न्याणियूं उथारींदा ॾे वठ बि इस्लाम में जाइज़ न आहे तूं मेकूं ॾे त पोइ मैं ते मूं ॾेसां इहा अॼुकल्ह न कयो मुफ़्त में ॾियो न्याणियूं हा 6 लख हल भेण जा पुट खुदा जी ज़ात जो कसम आहे जे न्याणी जो 1 रुपयो वधो इहो अल्लाह जी कोर्ट में टंगियो पियो 1 रुपयो 6 लख था तव्हां चओ
यो दुनिया में भी तबाह बर्बाद, यो न्याणे जे पैसे वठण वारो दुनिया में भी रुसवाए ख्वार थींदो ऐं इहो ई पैसो क़ब्र में भी इनखे बाहि थी चिमड़दो। तुक़वा बिहा जिबाहुम व जुनूबुम व ज़ुहूरुम, हेरणियों करे दाऊं करे चीखा करे चवंदो हे शाहिद अल्लाह फरमाईंदो हाज़ा कनज़्तुम लिअन्फुसिकुम, न्याणियुनि जा पैसा थी हे जेके न्याणियूं विकिणी तूं 5 लखनि में 6 लखनि में मस्तियों कई मौजां कई अयाशियूं कई, मां अल्लाह उन पैसे के तुझे लाइ क़ब्र में भी बाहि बणायो, आख़िरत में भी तुझे लाइ बाबा जन्नत जी बाहि भी तुझे लाइ भड़काए छॾी आहे। वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफ़िरीन। खुदा जा बानो न्याणियुनि जा पैसा वठण हराम आहिनि, हराम आहिनि, हराम आहिनि। जीअं सूअर जो गोश्त खाइण हराम आहे, तीअं न्याणियुनि जो पैसो वठण हराम। हिकिड़ा वरी अटकल करे चवंदा आहिनि साईं लख रुपयो ॾाज जो ॾिजांइ, इहो बि हराम। 2 लख ॾाज जा ॾिजांइ, इहो बि हराम। अटकलूं सटकलूं न कयो। ओ मुंहिंजे प्यारे नबी फरमायो जंहिंखे न्याणी ॼमी ख़ुशीअ जो इज़हार कई, न्याणी ॼमी थी ॼमे थी ख़ुशी करे वरी न्याणी जे वॾपण में क़ुरान जी तालीम न्याणीअ खे ॾिनी, न्याणी जवान थी त बिना पैसे जे उनखे घोट ॾिने मुड़ुस ॾिने। साईं फरमायो इनखे मुबारक हुजे, इनखे मुबारक हुजे, इनखे मुबारक हुजे। क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम इनखे पाण सां गॾु बिश्त में वठी हलंदोमांसि। 3 कम कई, न्याणी ॼमी त इन ख़ुशीअ जो इज़हार कयो, वरी वॾड़ी थी त क़ुरान जी तालीम ॾिने, वरी जवान थी त बिना पैसे जो मुड़ुस ॾिने मुफ़्त में। हे विहारियूं वेठो आहे, रेट ही वेठो आहे। हिकिड़ा वरी घोटनि खे परेशान करे वेठा आहिनि, हा हेतिरो सोन ॾे त पोइ न्याणी ॾींदासीं। हाणे न्याणी बि वीचारी बालिग वेठी आहे, उहो बि हाणे शर्तो ई वेठो सोरो होॾो ससु, हा 5 तोला सोन जा ॾींदो त पोइ ॾींदासीं, न हथ जवाब अथसि मां अल्लाह ॼाणे थो वियुमि सांगड़ जलसे ते, घोट वेचारे जी उमिरि तक़रीबन 42-43 साल ऐं मुंहं ते वेचारे खे सफ़ा 3 पारी वारो सिधो, ॾाढो परेशान हो। निकाह विकाह थी वियो, निकाह में मां ॻाल्हि सम्झियुसि हक़मार में 5 तोला सोन, अदा हाणे हिसाब कयो 5 तोला सोन काथे पुॻो कयो। पोइ मां वरी घोट जो पासड़ो वरितो, मां चयो यार ॾे हाल वाल तूं भला मायूस लॻो पियो, माण्हू त ख़ुशि थींदा आहिनि, छा आहे रोई पियो, सची ॻाल्हि ॿुधायां। चए साईं मुंहिंजी घरवारी बि वेचारी इन उमिरि जी थी वई आहे, मां 43 जो आहियां त 40 जी थी वई। ज़िद कयूं सोरो ऐं ससु वेठा त 5 तोला सोन जेसि ताईं न ॾींदे ऐं जाइ जेसि ताईं पकी न ठाराईंदे, बंगलो न ठाराईंदे तेसि ताईं असां न्याणी न ॾींदा। चए साईं 20 सालनि जी उमिरि में सऊदी वियो आहियां, 23 साल हुते कमाए कमाए हाणे मोटियो आहियां। हाणे साईं मुंहिंजी उमिरि 43, मुंहिंजी घरवारी जी उमिरि 40 साल, हाणे कहिड़ो आहे शादीअ जो मज़ो। साईं जे इहो हाल लॻो पियो आहे, हाणे इहे माण्हू शर्त रखियूं वेठा आहिनि असां काॾे वञूं। ओ यारो अल्लाह जा बानो, अल्लाह जूं बानियूं छो था उमिरियूं विञायो वीचारनि नौजवाननि, छो था तूर विञायो, छो था न्याणियुनि जी जिंदगी तबाह ऐं बर्बाद कयो। शादी भी वक्त जी आहे, जीअं खाधो वक्त जो आहे, जीअं पीतो वक्त जो आहे, जीअं निंड वक्त जी आहे, जीअं कमकार वक्त जो आहे, तीअं शादी भी वक्त जी आहे।
शादी जुमेरात जवान थींदा वञन पुटड़ा नबी से फरमायो निकाह कराईंदा वञो हाँ न्याणियूं वॾियूं थींदियूं वञनि बालिग़ थींदियूं वञनि 14-15 सालनि में जल्दी जल्दी निकाह कराईंदा वञो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाअ मसना व सुलास व रुबा खबर अथव अम्मा आशा जी नबी सही सां घणी उम्र में शादी थी 9 साल उम्र 9 साल बालिग़ थी वई अबू बकर सिद्दीक़ इहो जवान थी देरी न कई नबी साईं ने न्यापो खणी आयो साईं न्याणी मुंहिंजी बालिग़ थी वई साईं जन फरमायो हाणे ई था अचूं तुंहिंजी न्याणी खे वठी था वञूं हे वरी क़ुरान खणी बीठो आहे तोड़े 15-16 साल जी थी 20 साल जी मां 7 क़ुरान तो खणा अञा मुंहिंजी नंढी आहे ॾिस कीअं तो रड़ियूं करे वीचारो हिनखे वॾियूं पायूं अलाह ॼाणे थो मूंखे 2-3 ते कन में फुसकाणी आहे हे सभु छोकिरा वीचारा पनीर फकियूं कंदा था वञनि अञा खोड़ खुलंदा हेॾे वरी चए थो साईं त 13 लखनि में हिकिड़ी खपी आहे वञ वेह जा ओ मुंहिंजा अज़ीज़ो खिलण जी ॻाल्हि न अल्लाह जी ज़ात जो कसम आहे रोअण जी ॻाल्हि रोअण जी निकाह खे असां महांगो करे छॾियो आहे तॾहिं ज़िनाम थी वई आहे शादी के महांगो कयो आहे तॾहिं ज़िनाम थी वई आहे तॾहिं शोरा वतन था ज़िना कंदा तॾहिं शोरा शोरे बाली था कंदा काॾे वेंदा तॾहिं वतन था मुश्तज़नी कंदा तॾहिं वतन था कुॾियूं हणंदा ओ यारो जेके भी तव्हां निकाह खे महांगो था कयो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे रब जी कोर्ट में टंगिया पिया हूंदो रत जा बुढ़ारो नविया वईलना मंदा फना मिम्मर कदना हादा मा वादल रहमान व सदकल मुरसलीन केड़ा केड़ा मञो था क़ुरान वजी सचो आहे खिलण जी ॻाल्हि न आहे रोअण जी ॻाल्हि अॼु मुसलमाननि निकाह महांगो करे छॾियो शादी महांगी करे छॾी तॾहिं ज़िना आम थी वई आहे तॾहिं बेहयाई आम थी वई आहे यारो जॾहिं हिलाल न मिलंदो त माण्हू हराम जे तरफ़ काहे पवंदा नबी साईं फरमायो निकाह खे सचो कयो साईं फरमायो जल्दी जल्दी न्याणियुनि जूं शादियूं करायो जल्दी जल्दी उन ई वॻे में पुटनि जा निकाह करायो राजन डावणनि जो इंतज़ार न कयो ईअं न कयो त हेल बि फसल में मज़ो न थियो ईअं न कयो जा पैसा न शादी जो खर्च न आहे साईं फरमायो सुवारा किलो वठी यकदम निकाह कराए शादी कराए न्याणे ने पुटनि जा ॿार लायो साईं फरमायो जल्दी जल्दी शादियूं कयो जल्दी जल्दी पुट परणायो जल्दी जल्दी न्याणियूं परणायो मुंहिंजे प्यारे नबीअ फरमायो पहिरें नंबर ते इहो वाइदो थींदो जो इन शादी ने निकाहनि जे करे अधु ईमान जो अधु दीन जो खानो मुकम्मल बणिजी वेंदो ऐं साईं फरमायो जल्दी शादियुनि करण जे करे सोने साईं फरमायो मुंहिंजे प्यारे साईं फरमायो गुनाहनि खां इहे बची पवंदा ढाल बणिजी पवंदनि शादी गुनाहनि खां ऐं साईं फरमायो जल्दी शादियुनि जे करे मुंहिंजी उमत घणे मां घणी वधी पवंदी साईं फरमायो तव्हांजी घणाई ॾिसी क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम
करीम फख्र जामो मुबारक मथे करे बेनम सैयद फरमायो जे मां मोहम्मद करीम जी उम्मत उदार दे कुर्बान में पैदा के जे पांच बच्चन के गुमान को बचाने की कोशिश की जे पंजन बच्चन जो जल्दी अद दीन अद ईमान मुकम्मल को सैयद फरमाने के मुबारक हो जे के मुबारक हो जे के मुबारक हो जे हां क़यामत जे ॾाड़े मां मोहम्मद करीम पाण जी शफाअत करे पाण ना कॾहिं जन्नत में वठी हलंदो मां केड़ा केड़ा नबी साईं जे इन मुंह में हिस्सो वठंदो जल्दी न्याणियूं पढ़ाइबियूं पुट पढ़ाईंदो न पढ़ाईंदो तो दुनिया में भी तबाह कब्र क़यामत में भी रत जा पड़ा वेंदा ये न्याणियूं वेचारियूं तंग थी पो वेचारियूं आजकल ए पुट तंग थी वेचारा पो वरी आ दाकरन वनी कोर्टुन में दा खुदा या बानो न्याणियुनि जो ख्याल को पुटन वेचारन जा जल्दी निकाह करायो ए फितने जो जमानो आए टच मोबाइल जो जमानो आ बेहयाई जो जमानो आ बुशराई जो जमानो आ ओ यार हिन दौर में तो सफा देर न कयो मेहरबानी करे संभालियो पान सही माना में पान के मुसलमान बनाने की कोशिश की या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा वडे आवाज अजीजों संभाल पर्दा करायो घर मोबाइल घर में कढो टीवियों कढो टच मोबाइल घर में भी कढो पाण को भी जान छॾाए जे कॾहिं तव्हां रखियो वेठा हो त हिन जे ग़लत इस्तेमाल खां पाण खे बचायो पर हिन माइन जे ॾिसण खां बचायो उघाड़नि फिल्मनि ॾिसण खां पाण खे बचायो ओ अल्लाह जा बांदड़ो ड्रामन ॾिसण खां पाण खे बचायो लाग ॿुधण खां पाण खे बचायो तबाह न कयो पाण खे बर्बाद न कयो ख़बर ही न पवंदो मौत जा माण्हू पुॼी वेंदव कुल्लु मन अलैहा व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान साथियों यार मौत मथो बीठो अथव दीन वणे न थो इस्लाम वणे न थो क़ुरान वणे न थी मस्जिद वणे न थी दाढ़ी वणे न थी छड़ी दुनिया जी घर कोई में घर छड़ी टीवी ने वीसीआर में परान माइन के ॾिसी मस्त थियो छड़ी टच मोबाइल में परायूं छोरियूं ॾिसी मस्त थियो रंडियूं बेहया छोरियूं कंजरियूं छोरियूं ॾिसी चरियो थियो पागल थियो ओ यारो तबाह न कयो पाण खे मेहरबानी करे संभालो सियाणा थियो कुरान मजीद जी ज़ियारत कयो कुरान मजीद जो दीदार कयो पंहिंजूं अखियूं छो था विञायो लिमा शरतनी आमा वक़द कुंत वज़ीरा वमन आरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का वन्नहशुरुहु यौमल क़ियामति अमा टीवी ॾिसण वारो ओ टच मोबाइल में पराइन माइन खे ॾिसण वारो क़यामत जे ॾियारे ॿिन्ही अखियुनि खां अंधा हूंदा अल्लाह तव्हांखे अखियूं ॾियणु क़ुरान मजीद जी ज़ियारत लाइ हे वरी चवंदो थो जे दीदार बाज़ी अल्लाह राज़ी ओ चया दीदार बाज़ी अल्लाह राज़ी आहे त काबतुल्लाह जे दीदार सां
वॾे आवाज़ सां जो सुभान दीदार बाजी अल्लाह राज़ी आबे जन्नत वाले पानी दे दीदार सां दीदार बाजी अल्लाह राज़ी आज कुरान मजीद जे दीदार सां दीदार बाजी अल्लाह राज़ी ओ यारो हाँ आलम जे दीदार सां इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा दीदार बाजी अल्लाह राज़ी ताबे माने दीदार वक़ज़ा रब्बुका अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना ये मेरी जो दीदार बाजी अल्लाह राज़ी तो जे मुंह के मलजे वरी पोइ लठो जे पास वारी उनखे तेल मखिजे पोइ वरी हाजी साहब खे चइजे त हाणे कमरो बंदि करे वठी कुटे निभागा दीदार